अदबी सेशन की कार्रवाई जो आगाज़ करें था तव्हां सभिनी खे भलीकार चवंदे शायर जिन लफ़्ज़नि सां त मरहबा महबूब मुंहिंजा तो मथां सिर घोरियां रस घिटियूं छाया गुलनि सां गंज गोहर घोरियां। अदब समाज जो आईनो थिए थो, अदब मां ई समाज जी सघ जी ख़बर पवे थी। असांजा जेके अदीब आले कलम दात धणी सदन खां पंहिंजो नूर विचोए अदब खे सगारो कंदा रहनि था, तन खे सलाम आहे। ऐं असांजा अॼु बि के गोहर मौजूदु आहिनि जेके अॼु जी महफ़िल में पंहिंजा तव्हां सां ख़्यालु वॼाईंदा ऐं उन सां गॾु ॿिनि किताबनि जी इनाग्रेशन बि थींदी। महिरबानी सभिनी जी। शाइर ऐं अदीब हसास थींदो आहे, हू इंसान जे जज़्बनि जी अक्कासी कंदो आहे, हू उनजे अंदर खे पढ़ी वठंदो आहे। उस्ताद बुखारी चयो आहे त महफ़िल मतन में नचणी जी दिलि ॾिसो जिताए, जा झूमती पई आहे सा तड़पंदी बि आहे। तो असांजा कई शाइर दोस्त बि आहिनि, अदीब बि आहिनि, उहे पंहिंजो पंहिंजो पंहिंजी ॾात पंहिंजो हुनर तव्हां सां वॾींदा। सभ खां पहिरियां मां अर्ज़ु कंदुसि साईं अयाज़ शेख साहब खे त हू अचनि, महिरबानी करे अची पंहिंजो शेयर कनि। अस्सलाम वालेकुम। सभी दोस्तों के सना जे 35th कन्वेंशन में अचण ते भलीकार चवंदा। हिकिड़ो गज़ल आहे नंढड़े इजाज़त हुजे त जेको आहे हिकिड़ो गज़ल आहे नंढड़े बर ऐं वज़न ते। तूं ई इंतज़ारु करी, तूं ई इंतज़ारु करी, तूं ई मुंहिंजो प्यारु करी, तूं ई इंतज़ारु करी, तूं ई मुंहिंजो प्यारु करी, तुंहिंजी मुर्ग ईअं थो भायां थर ते ॼण वस्तारु करी। तो बिन मुंहिंजो जीअण त चर्चो, तो बिन मुंहिंजो जीअण त चर्चो, मरण बिया बेकार करी, तूं ई इंतज़ारु करी, तूं ई मुंहिंजो प्यारु करी। तुंहिंजा नेड़ निराला सभ खां, तुंहिंजा नेड़ निराला सभ खां, जीअ में कनि थदकार करी, तूं ई इंतज़ारु करी, तूं ई मुंहिंजो प्यारु करी। तुंहिंजो साथ सनम घुरिजे, तुंहिंजो साथ सनम घुरिजे, भल रुसे संसार करी, तूं ई मुंहिंजो प्यारु करी, तूं ई इंतज़ारु करी। राहीअ सां गॾु तूं जे रही थो, दिल के मिले तो करार करी, तू ही इंतजार करी, तू ही मुझो प्यार करी। तो ॿियो साईं गज़ल। दोस्तन मां दोस्ती थी वई ख़त्म, अॼुकल्ह जे हालात जे मुताबिक़ दोस्तन मां दोस्ती थी वई ख़त्म, ॼण अखियुनि मां रोशनी थी वई ख़त्म। थी वई या मतलबी दुनिया सजी, ज़िंदगीअ मां बंदगी थी वई ख़त्म, ॼण अखियुनि मां रोशनी थी वई ख़त्म। जाम मीना में बची अॼु आ पियो, महकशनि मां महकशी थी वई ख़त्म, ॼण अखियुनि मां रोशनी थी वई ख़त्म। दिलि दुखाइण रांदि महबूबनि जी आहे, दिलि दुखाइण रांदि महबूबनि जी आहे, दिलबरनि मां दिलबरी थी वई ख़त्म, ॼण अखियुनि मां रोशनी थी वई ख़त्म। प्यार ॾेई पोइ प्यार था राही घुरनि, प्यार ॾेई पोइ प्यार था राही घुरनि, आशिक़नि मां आशिकी थी वई ख़त्म, ॼण अखियुनि मां रोशनी थी वई ख़त्म। दोस्तनि मां दोस्ती थी वई ख़त्म। महिरबानी 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 साईं शेख साहब, तव्हां बहितरीन शेर ॿुधाया। शाइर चयो आहे त जॾहिं शाम पाछनि खे वेड़े छॾे, जॾहिं दर्द यादुनि खे सहेड़े छॾे,
तॾहिं चंड खे तूं नियापो कजां, अञा हसरतुनि जा ॾिया था ॿरनि, अंदरि में आसरा अञा था रहनि, असां वक़्त जी चीच नाहे छॾी, हली आ ज़िंदगी एॾी नाहे वई। हाणे मां अर्ज़ु कंदुसि साईं नवीद पीरज़ादा साहिब खे त उहो अची पंहिंजो शेर ॿुधाइनि। साईं महिरबानी सभिनी जी। मां तव्हांजा सना वारनि जो जिन मूंखे मौक़ो ॾिनो त मां तक़रीबन 20-25 सालनि खां पोइ के मुशाइरे में पंहिंजी नज़म पढ़ां थो, जेके नज़म इलाही पुराणी आहे। ज़िंदगी बाहिया या शबनम मां, ज़िंदगी बाहिया या शबनम मां, रत सां दर्द थो वहे दिल में, रत सां दर्द थो वहे दिल में, सोच के सूर थो मिले हर पल, प्यार जे वास सां भरियल को वजूद, हर घड़ी रूह में छुपे हम आ, ज़िंदगी बाहिया या शबनम आ। कंहिं तरफ़ प्यार जा त साज़ वॼनि, कंहिं तरफ़ मौत जूं पुकारूं आहिनि, कंहिं तरफ़ प्यार जा त साज़ वॼनि, कंहिं तरफ़ मौत जूं पुकारूं आहिनि, गुफ़्तगूअ मां बि का ख़बर न पवे, मुंह ते मुर्ग आ या मातम आ, ज़िंदगी बाहिया या शबनम आ। रात जे रूप में जे रोए को, रात जे रूप में जे रोए को, ॾींहं जो सच थो सहारो ॾे, रात जे रूप में जे रोए को, ॾींहं जो सच थो सहारो ॾे, के घड़ियूं सिज में बि गुज़रनि थियूं, किन घड़ियुनि जो ॾीओ बि मध्यम आ, ज़िंदगी बाहिया या शबनम आ। कंहिंजी त ज़िंदगी आ ओसियड़ो, कंहिंजी त ज़िंदगी आ ओसियड़ो, कोई थो वसल जी बहार लुणे, कंहिंजी त ज़िंदगी आ ओसियड़ो, कोई थो वसल जी बहार लुणे, कंहिंजे मन में त तबले जंग वॼनि, कंहिंजे मन में त तबले जंग वॼनि, कंहिंजे दिल में बिरह जी छमछम आ, ज़िंदगी बाहिया या शबनम आ। महिरबानी। महिरबानी अदा नवीद पीरज़ादा साहिब। मां हिकिड़ो शेर ॿुधायां थो, जंहिं शख़्सियत जो मां हाणे ज़िक्र कंदुसि या उनखे स्टेज ते सॾींदुसि, उनजे जिदोजहद सां लॻापियल नज़र थो अचे। सखर सेई ॾींहं जेमूं घारिया बंद में, वसायम वॾ फुड़ा मथे माड़ियनि मींहं, वाजायसि विसाल खे थियसि तंवारनि तीअं, नेर मुंहिंजो नींहं उजारे अछो कयो। असांजे अॼु असांजे विच में मौजूदु आहे साईं शबीर शर साहिबु, जंहिं 8-10 साल सिंध जे हक़ लाइ क़ैद काटियो, डिघी जिदोजहद कई, खेसि सलाम आहे। ख़ुशी आहे त अॼु असांजे विच में मौजूदु आहे। हुन किताब पंहिंजी जैल जी डायरी लिखी आहे, सो असां हुनजो हिते इफ़्तिताह कंदासीं। मां खेसि अर्ज़ु थो कयां त हू स्टेज ते अचे। जाम शोरो असांजे पिरीअ जो शहर, सिंध जे पहाड़ी जो नौजवान जॾहिं जाम शोरो जे आज़ादु फिज़ाउनि में क़दम रखंदो आहे त ॼण हुनजी दुनिया ई बदिलजी वेंदी आहे। कंहिंखे कैरियर जा ख़्वाब, कंहिंखे पंहिंजे जीवन साथी मिलण जा ख़्वाब। शाइर सही चयो आहे त सिंध यूनिवर्सिटी मां जंहिंजो गुज़र थियो वञे, जाम सोरे जो सोॼण पथर थियो वञे। जाम शोरो असांजे पिरीअ जो शहर, इन्हनि ॿोलनि जो ख़ालिक़ मुंहिंजो प्यारो दोस्त डॉक्टर मुश्ताक गुल साहिबु मौजूदु आहे। मां खेसि अर्ज़ु कंदुसि त उहो अची शेर ॿुधाए, ऐं इहो बि अर्ज़ु कंदुसि त हू 1-2 शेर तरन्नुम में ॿुधाए। महिरबानी। सभुनि साथियुनि खे जीए सिंध, जीए सिंधी ॿोली। मां सम्झां थो त उस्ताद हामीअ चयो त मानी ऐं नानी मिलिया घोड़ा में मगर कोन मिलियो कोई दोस्त जानी। सो हाणे मां मुश्ताक ऐं वरी हाणे मानीअ जे विच में जेको आहे सो हाइर थियो था, ख़बर न आहे तव्हांखे शाइरी वणे या न वणे,
पर मुंहिंजो हिकिड़ो शेर आहे त कलम खे रत में ॿोड़िजे, पाण खे विलोड़िजे, पोइ लिखिजे आ मज़ो। कलम खे रत में ॿोड़िजे, पाण खे विलोड़िजे ऐं पोइ लिखिजे आ मज़ो। हिन सॼे ज़मान खे मकान खे गॾाइजे, सदिन जे रोग सोग खे जहान खे गॾाइजे, बिरह जी बाहि जे मथां आशिकियूं कठियूं कजनि, सरफरोश छोकिरनि खे चाह मां चुमियूं ॾिजनि ऐं जुमूद टोड़िजे, पोइ लिखिजे आ मज़ो। सिज लहे त सभु वरनि पखी वणनि में निंड कनि, सिज लहे त सभु वरनि पखी वणनि में निंड कनि, शाइरनि जा राति जो ख्वाब लाम ते लुॾनि, नवां नवां हसीन ऐं रंगीन गुल पोखिजनि, कोट सारा ड्राइजनि ऐं सभु पिंजरा टोड़जनि, नओं लफ़्ज़ो खोड़िजे, पोइ लिखिजे आ मज़ो। पाण खे विलोड़िजे, पोइ लिखिजे आ मज़ो। अखियुनि जे आस पास में सूंहं जो समा हुजे, अखियुनि जे आस पास में सूंहं जो समा हुजे, आशिकीअ जे अंदरि प्यार जो जहां हुजे, गुल बदन ऐं गुल पगियूं छोकिरियूं के रक्स कनि, भूरड़े बदन मथां चप मुंहिंजा पिया नचनि ऐं बाह का मरोड़िजे, पोइ लिखिजे आ मज़ो। ऐं बाह का मरोड़िजे, पोइ लिखिजे आ मज़ो। महकदे में देर ताईं दिलि जी वटि भरे पई, महकदे में देर ताईं दिलि जी वटि भरे पई, हथ चुमा मां हुन जा गिलास हूअ भरे पई, परे थियां त प्यार मां वेझड़ो करे पई, मां छुहां त मेण जा छोकिरी ॻरे पई, दिलि खे दिलि सां जोड़िजे ऐं पोइ लिखिजे आ मज़ो। कलम खे रत सां ॿोड़िजे ऐं पोइ लिखिजे आ मज़ो। हिकिड़ो गज़ल आहे त केॾो सुहिणो सुठो बि हूंदो पर सिंध जहिड़ो न को बि हूंदो पर। ऐं साईं कोलाजी साहिबु वरी तरनुम वारो मूंखे इम्तिहान ॿुधो आहे, मुंहिंजो आवाज़ु एॾो सुठो कोन्हे को, पर हिकिड़ो शेर आहे, दर्द जो दरमान थींदे पर कॾहिं, दर्द जो दरमान थींदे पर कॾहिं, मुंहिंजो तूं महिमान थींदे पर कॾहिं, दर्द जो दरमान थींदे पर कॾहिं, मुंहिंजो तूं महिमान थींदे पर कॾहिं, देस जी मिट्टी पुछे थी छोकिरा, देस जी मिट्टी पुछे थी छोकिरा, जंग जूं ऐं जवान थींदे पर कॾहिं, जंग जूं ऐं जवान थींदे पर कॾहिं, मुंहिंजो तूं महिमान थींदे पर कॾहिं, उठ किताबनि जा पढ़ियल आहीं अदा, उठ किताबनि जा पढ़ियल आहीं अदा, दस भला इंसान थींदे पर कॾहिं, दस भला इंसान थींदे पर कॾहिं, मुंहिंजो तूं महिमान थींदे पर कॾहिं, मां बदन खोले तुंहिंजो हर हर पढ़ां, मां बदन खोले तुंहिंजो हर हर पढ़ां, एतिरो आसान थींदे पर कॾहिं, दर्द जो दरमान थींदे पर कॾहिं, आशिकी सवली बि नाहे एतिरी, आशिकी सवली बि नाहे एतिरी, मुश्क ऐं मस्तान थींदे पर कॾहिं, दर्द जो दरमान थींदे पर कॾहिं। तव्हांजी वॾी महिरबानी। जी एस डी। हाणे मां सना जे वाइस प्रेसिडेंट ऐं असांजी भेण अदीरशाद अब्बास साहब खे अर्ज़ु कंदुसि त हू अची पंहिंजो शेयर ॿुधाए। चोट ते चढ़ंदो वञे अॼु दर्द थो दाहूं करे, चोट ते चढ़ंदो वञे अॼु दर्द थो दाहूं करे, धरती माउ सूर सहे डूंगर डोरे दर्द पसे, अहिड़े वेल असां सभु निंड में छो, जागो जागो जोत जीअण जी,
मांधाण मचायूं मौत मरण लाइ बाहि बिरह जी ॿारियूं अॼु लॻे थो वाह वरी आज़ादीअ जो पोख पकी आहे पंधु नाहे परे माण्हू हीणो कीन सहे कूकूं आहूं दर्द सहे छॾियूं जेॾियूं जतन वटि कान्हे प्री दुश्मन सभु वेरी गॾु आहिनि को आहे दहशतगर्द को वहशत जो सौदागर सभु कायर कूड़ा धोत धणी हिते हेॾे शहर बंबोर में असीं सभु लाचार दर्द जा दाई सूर सहूं अचो त गॾिजी अॼु साना जे हिन सॾ ते कयूं पंहिंजो पाण सभु पाण सां वाइदो त असां सिंध सां हमेशह गॾु रहंदासीं असांजा जहिड़ा वेड़ा ख़तमु थियनि कयूं गॾिजी रोशन राह वतन लाइ सिंध जिए लतीफ़ जिए जिए लाल जिए झूलेलाल चाहींदासीं त साईं रचन ऐं अची पंहिंजी किताबनि जे बारे में तव्हांखे मुख़्तसिर ॿुधाइनि साईं अख्तर सुरियो साहब Respected Sindhi community, distinguished guests, ladies and gentlemen, Assalamu alaikum wa rahmatullah. First of all, I am thankful to Sana Management Committee who has given me chance to share the information about my books. Actually, I have authored 2 books. One is Understanding Construction Contracts, Canadian and Convention and International Conventions. And the second book is Concrete Construction, Practical Problems and Solutions. Both books have been published by Springer International Publishing, who is one of the topmost publishers in the world with around 50 offices throughout the globe. Since most of the construction contracts governed by the standard forms of contracts, the distinct feature of the first book is that most of the topics are covered and refer Canadian construction documents plus international construction documents, which is known as FIDIC, Federation of International Consulting Engineers document. The book basically starts with construction law for basic information and then describes the important topics of construction contracts. The main topics are covered in this book are contract delivery methods, construction cost, bidding, insurance, construction time, and construction changes, claims, disputes, and finally it describes contract administration. This book was Understanding Construction Contracts was published in 2017, end of 2017, and within 1.5 years, I also share that by the grace of Allah, about 8,800 chapters have been downloaded from this book. 8,800 chapters have been downloaded from this book within 1.5 years. And as per my publisher, this is one of the topmost 50% best-selling books. जिथ न पखी पेर तित टिमके बाहड़ी अमेरिका ऐं कैनेडा में जॾहिं माण्हू पंहिंजे मसरूफ़ियतनि में गुम थी वञनि था पर हिकिड़ो असांजो साईं अहिड़ो बि आहे जेको लतीफ़ ते रिसर्च कंदो रहे थो उन जे फ़िक्र ऐं पैगाम खे दुनिया में आम करण जी कोशिशि करे थो। साईं मिठल वकासी साहब खे अर्ज़ु आहे त हू अची तव्हांखे ख़िताब करे। साईं अस्सलाम वालेकुम। पहिरियां त मां थोराइतो आहियां दोस्तनि जो मूंखे हिन महफ़िल में शामिलु कयो अथनि। न वरी आउं शाइर आहियां, न अदीब आहियां, न को वॾो को लतीफ़ जो पारखू आहियां, पर आउं ज़रूरु सिंध जो शागिर्द लतीफ़ जो शागिर्द आहियां। ऐं हिकिड़ी सोच वीचार आहे त अॼु जो सिंधी माण्हू
जी परख छा आहे। असांजी परख सुञाणप ज़ाहिर त लतीफ़ साईं सां आहे, पर जदीद दौर में असांजे सिंधी माण्हू ऐं सिंध जी सुञाणप पाण मल्हाई आहे। उन जो वाज़िब मिसाल मां तव्हांखे ॾियां त मुंहिंजी मुलाक़ात थी साईं जी अलाना साहिब सां। त मूं जी अलाना साहिब खां पुछो त साईं तव्हां इस्माइली फौजनि जो सिंध सां कहिड़ो तालुक़ु आहे। चई साईं तव्हांखे ख़बर नाहे त केॾो गहरो तालुक़ु आहे असांजो सिंध सां। तव्हांखे ख़बर आहे त जीअं करबला में शींहनि जे लाइ ख़ाके शफ़ा करबला खां ईंदी आहे, तहिड़ी तरह असां इस्माइलिन जी ख़ाके शफ़ा जेका आहे सा बदीन मां बघाड़ वाह मां ईंदी आहे। त सिंध उहा धरती आहे जंहिंजी तबरुक अहिड़ी तरह जी सुञाणप आहे। अहिड़ी तरह असांजी सुञाणप लतीफ़ साईं जी इन सिलसिले में आहे त असांजो सिंधी माण्हू, सिंधी तहज़ीब, सिंधी सुखुन, सिंधी समाज अॼु बि निर्वार दुनिया में आहे। तव्हां ॾिसो त गुरबत ऐं तमामु छिकताण जी टाइम में बि सिंधी माण्हू दहशतगर्द न थियो आहे, पर गुज़िरियल 35 सालनि जी शहरी दहशतगर्दी में बि पाण मल्हाए पंहिंजो पाण खे साबित क़दम रखियो अथई, जंहिंजे लाइ हुनखे असां सभिनी खे मुबारकबाद हुजणु घुरिजे। पर वॾी ॻाल्हि जेका आहे त हींअर हिन वक़्तु असां निहायत हिकिड़े आज़माइश में आहियूं, छाकाणि त दुनिया में हींअर हर शइ तोड़ फोड़ में आहे। ओ वेंदे इंसानियत तोड़ फोड़ में आहे। इंसान जेको आहे सो हींअर मैकेनाइज़ पियो थिए, उन सां मशीन पई गॾिजे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस पियो अचे। त उन वक़्त में असांखे हिकिड़ो ख़ाको खपे त सही इंसान कहिड़ो आहे। सभ खां पहिरियों आख़िर में जीअं त मूंखे चयो वियो आहे त मुंहिंजो इहा बि ज़िम्मेवारी हूंदी आहे त हीउ जेको मुशाइरे जो आहे उन जो तासुर ऐं थोरा सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिकन सॼे टीम जा ऐं ख़ासि करे जेके वरी उन खां पोइ जेके हितां जा लोकल जिन बि मैनेज कयो आहे ऐं पंहिंजा शाइर, ख़ूबसूरत शाइर डॉक्टर मुश्ताक़ुल साहब जन खां वठी अयाज़ शेख साहब ताईं ऐं असांजो अख्तर सुरैज साहब जन खे मुबारक चवंदुसि ऐं साईं शबीर शाह साहब जन खे जेके किताब जा ख़ालिक़ आहिनि। ॿिन्ही किताबनि जी हिते उनजो ज़िक्र बि थियो ऐं उनजी साईं शबीर साहब जी किताब जी महूरत बि थियो। त इहा इन्हनि खे खोड़ सातरियूं मुबारकूं। किताब ज़िंदगी आहे, किताब क़ौमुनि जो आईनो आहे ऐं खेनि खोड़ मुबारकूं। ऐं मुख़्तसिर बि अञा मां बीठो ई न आहियां, चयो त साईं जल्दी कजो छो त मानी खे देरि थिए पई। तंहिंजे करे हिकिड़ो नज़्म आहे मुंहिंजो, मां चाहींदुसि उहो ॿुधायां ऐं पोइ उनखे पोइ वाइंड अप कजां। धरती सरती मौज़ू आहे हिन जो। मां चाहींदुसि त महिरबानी करे जेकॾहिं थोरो ख़ामोशी सां ॿुधंदा त ओ धरती मां तुंहिंजी रखत ॾींदे ॾींदे रहंदो तुंहिंजो कर्ज़ी मां थींदो वञा थो। ओ धरती मां तुंहिंजी रखत ॾींदे ॾींदे रहंदो तुंहिंजो कर्ज़ी मां थींदो वञा थो। मुंहिंजे जिस्म वारे मिटीअ जे हिसे खे, मुंहिंजे जिस्म वारे मिटीअ जे हिसे खे तुंहिंजा थोरा जो कुन ऐं फ़यकून वेले पंहिंजी वारसी ॾेई तो पंहिंजो बणायो। न ॼाणा तो केॾनि जुगनि खां मुंहिंजो ख़ाकी चाणो तहनि में लिकायो। मुंहिंजी ॾात ऐं ज़ात जो तानी पेटो, अलोलनि उदासनि ऐं लोचुनि जो खेटो। चिटुनि चांड्रुकियुनि बाख बल्बनि जूं जोतूं, हयातीअ जे हुस्ना की वारियूं सोचूं। विछोड़े जा नोहा वसल जा जमाला, ग़ुलामीअ ग़रीबीअ जा पिटका पाजारा। तासारनि चपन काण सिंधूअ जी धारा, बुखे पेट लाइ संग कणकुनि जा ॿारा। मुंहिंजे भाङे वारा बचाए रखिया हा, मुंहिंजे भाङे वारा बचाए रखिया हा। सदुनि खां तो मूं लाइ संभाले रखिया हा।
तबस्सुम जे मिट्टीअ पिनोड़े ते धरती संदसि जिस्म जे हर ज़रे ते ओ धरती तुंहिंजा अणगणिया ऐं अकीचार थोरा मगर तुंहिंजो तंहिंखां उत्तम थोरो आजो मुंहिंजनि धड़कननि दिलि जे हर दिक दिके जो जियापे जुनू जे सॼे फ़िलसफ़े जो सॼी नेकनामी ऐं शोहरत जो मर्कज़ ग़ज़ल गीत वाई हाई के जो महवर सदा सब्ल गोशे जे सुहिणीअ घिटीअ ते तुंहिंजी पाक पवित्रता वारी मिटीअ ते ओ धरती जेका सूंह सरती रहे थी सा सरती त मुंहिंजी सॼी शाइरीअ में सुंदरता जो सहसी रंगीनूं भरे थी विजुनि जा वराकनि में गूंजूं गजे थी परे खां पुॼी पास गुम थी वञे थी शफ़क़ में रही चांदुनि में खिड़े थी विढ़े थी रुसी रोई पए थी वॾी ॻाल्हि मौजुनि गिराटियुनि विझण ते सिटुनि में सभीता जो सुर्कियूं भरे थी तुंहिंजनि सांवरियुनि सांझियुनि में ओ धरती मिठियुनि मन चलियुनि मौसमनि में ओ धरती होगा मिठियुनि मन चलियुनि मौसमनि में ओ धरती हुगावन सां पंहिंजे हसी बुत खे महटे सुगंधनि सां वेंजी सुरहाणियूं सजाए सिंधुअ भर ते घाटा डिघा वार छोड़ियूं गुजर हुरमिचे ते नवां वयस पहिरियूं ककोरियल अंगनि खे उजारे हले थी चुनीअ खे ॾंदनि में चके जो तके थी पटीहर पेरनि मंझि पायल ॿधे थी ऐं तोते जॾहिं ड्रेल वांगुरु टिले थी तॾहिं मुंहिंजे अंदर जे पाताल में तूं ओ धरती वेतर पुख़्तियूं पाड़ूं हणे थी। हिकिड़ी वाही आहे मुंहिंजी जेका सभु ॿुधणु चाहींदा आहिनि चाहींदुसि त उनखे थोरो झूंगारे पोइ मां इजाज़त थो वठां। सिक सोज़ में दिल साड़े मोहब्बत जाके मचवारे का सारत ले बिया का सारत ले बिया सिक सोज़ में दिल साड़े मोहब्बत जाके मचवारे का सारत ले बिया का सारत ले बिया का सारत ले बिया धूणियो ठावणु नाया साड़ियो था पहणु नाया धूणियो ठावणु नाया साड़ियो था पहणु नाया जिंदड़ीअ खे जूझारे का सारत ले बिया का सारत ले बिया दिलवारे अजूबे खे कहीं दज तोहफे खे दिलवारे अजूबे कहीं दज तोहफे खे अलमाड़ीअ में डारे का सारत ले बिया का सारत ले बिया
धारे का सारत ले बिया का सारत ले बिया। मेहरबानी। महिरबानी साईं अब्दुल गफ़ार तबसुम साहब। इन सां गॾु असां सभिनी अदीबनि ऐं शाइरनि जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं तव्हां सभिनी हाज़रीन जा बि थोराइता आहियूं जन एॾे सब्र सां हीउ जेको आहे मजलिस वेही ॿुधी। सभिनी जी महिरबानी। इन लफ़्ज़नि सां हिन सेशन खे पुॼाणी त पुॼायूं था। महिरबानी।